कि सैयदना हुसैन अलैहिस्सलाम का सर मुबारक जब नेज़े पर चढ़ाया गया तो उससे तलावत कुरान की आवाज़ आ रही थी। क्या ये बात दुरुस्त है? झूठ, कोई नहीं है, सब कहानियां हैं। और इस किस्म के देव मलाई किस्से कहानियां लोग सुनाते हैं तो सुनने वाले रोते हैं, आशीष कर उठते हैं। मेरे भाई, जो दुनिया से चला गया अब वो कभी क़यामत तक वापस नहीं आएगा, ना उसके साथ इस तरह की एक्टिविटी कोई परफॉर्म होगी। ये बिल्कुल कहानी है कि सैयदना हुसैन का सर जब नेज़े पे चढ़ाया गया तो वो तिलावत कुरान कर रहे थे। इब्ने असाकिर 80 जिल्दन जो किताब उनमें इहा रिवायत लिखी पई आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, उन खां पोइ अॻिते अचो, मां तव्हांखे ॿुधायां सुबुलुल हुदा वर रशाद में लिखियल आहे, अल वाफ़ी बिल वाफ़ियात में लिखियल आहे, ख़साइस कुबरा में लिखियल आहे, शरह सुदूर में लिखियल आहे, ॿियनि केतिरनि किताबनि में लिखियो पियो आहे त जंहिं महिल इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जो सिर मुबारक करबला खां वञी रहियो हो, दिमश्क जे इलाइक़े में पहुतो आहे त इमाम हुसैन क़ुरान जूं लोलियूं ॾींदो पियो वियो, शहीद थी वियो हो। ज़ाहिरी तौर असां जीअं आम माण्हू गुज़ारे वेंदो आहे त ज़ाहिरी तौर ते त शहीद लॻा पिया, पर क़ुरान पढ़ंदा पिया। रिवायत करण वारो हज़रत मिनहाल बिन अमरा पुछा कईसे, साईं महिरबानी करे ॿुधायो, जंहिं महिल तव्हां वटां गुज़रिया हा, जंहिं महिल काफ़िलो दिमश्क मां गुज़रियो त इमाम हुसैन कहिड़ी सूरत में पढ़ी? फरमाइनि था सूरत कहफ़ जी तिलावत कंदा पिया। साईं भला जंहिं महिल तव्हां दीदार कयो तव्हां कहिड़ी आयत ॿुधी? फरमाए थो, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, जंहिं महिल मां इमाम हुसैन जी ज़ियारत कई त इमाम हुसैन उन महिल पढ़ी रहियो हो त अम हसिबत अन्न असहाबल कहफ़ वर्रक़ीम, इहा आयत क़ुरान जी पढ़ंदो पियो वियो। जंहिं महिल मां ज़ियारत कई उन महिल इमाम हुसैन इहा आयत पे पढ़ी।